उस जड़ो लही वियो उभ में उभरी वयास तारा जड़ो लही वियो उभ में उभरी वयास तारा कंहिंखे चवाच की प्या दिल जा जख्म दोबारा जड़ो लही वियो उभ में उभरी वयास तारा न्यापो मुकुई तमिलबो अज रात 9:30 ओ न्यापो मुकुई तमिलबो अज रात 9:30 आज़ान थी फजर जी तॾहिं बि तूं न आए आज़ान थी फजर जी तॾहिं बि तूं न आए ॾिसणा पया दुखनि जा ॾिसणा पया दुखनि जा नैस जे नवान ज़ारा जड़ो लही वियो उभ में उभरी वयास तारा ओ तुझी बिदिल असां सां तेरा जेतिरी हुजे हाँ पर जागर वेठे जान में जद यार यकी जोड़े वे तरवार कुल्हन ते वरी छजा थई छोड़े महेसर मिसकीन खे को तंग कंदो तोड़े तब तो ॾहूं मुंह मोड़े मुखे हटण यार हराम वा सुभान अल्लाह वो तुझी बिदिल असां सां तेरा जेतिरी हुजे हाँ तोखे बि पो पराई दिल जो कदर पवे हाँ हफ़्ते में 4 भेरा हफ़्ते में 4 भेरा पढ़े अची प्यारा जड़ो लही वियो उभ में उभरी वयास तारा ओ छाजे करे असां ॾे छो ॾस त छो न आई पर अॼु सॼणा वो अचणा हुया ओस जय उभरण खायग में इए पियो समझा मरी वरी जिया पियो जग में गुलाम नबी मिसकीन जूं हुयूं दीदूं ॿई दग में जे अची न सघायग में मन पर फुटी खां पोइ अचनि वो छाजे करे असां ॾे छो ॾस त छो न आए कमज़ोर जे कखने में कॾहिं बि को न आए सदमा न ॾे हलिया सदमा न ॾे हलिया सिर साजा सहारा जड़ो लही वियो उभ में उभरी वयास तारा महबूब मिंट बिन जो हर कोई आ मुसाफिर अग में मिली मरे पो गुलाम नबी महेसर सदैया कंदो अल्लाह हुसैन आयूं उम्मीदवारा जड़ो लही वियो उभ में उभरी वयास तारा जड़ो लही वियो उभ में उभरी वयास तारा।